हिकिड़ो दफ़ो वाराए था वरी क्या हेॾे ॾिस वो टीवी ते ॾिस वरी क्या हरी हरी गुरना टीटीअर करे ट्रां ट्रां वाकार कजाए मुंहिंजी सदा इर्चक मिर्चक दाणा जर्चक नांग बड़ी दोस्तों अस्सलाम वालेकुम जी। तो असांजी अॼु रिकॉर्डिंग जी वीर क्या आहे असांजो अकबर गॾु आहे, असांजो साकिर साहब ऐं ॿी सॼी संगत गॾु आहे। साकिर साहब अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम सर। सर कीअं गॾु थिया आहियो बाबा? अल्हम्दुलिल्लाह बाबा, असांजी रिकॉर्डिंग आहे अॼु। अच्छा, फिल्म जी रिकॉर्डिंग आहे? जी जी। छा आहे नालो फिल्म जो? डायरेक्टर साहब त फिल्म जो नालो शायदि नसीब तो ॿुधाए। हा, नसीब तयारु थिए त पोइ नसीब ई थींदी इंशाल्लाह। अकबर भाउ छा हाल आहे? ख़ुशि आहियो साहब? कुछ लगा पे टाइट सफ़ा ठीकु ठाक? काम ॿुधायो न सही अल्हम्दुलिल्लाह। कीअं गॾु थिया आहियो हिते सॼी संगत? जी साईं कीअं गॾु थिया आहियो? साईं बिल्कुलु असांजा दोस्त आहिनि, असांजा प्यारा महिरबानी दोस्त आहिनि। मीना साहब चांडे जे ॻोठ में आहियूं, असांजो प्यारो दोस्त आहे, उनजी रिकॉर्डिंग आहे, असां रिकॉर्डिंग लाइ आया आहियूं। माशाअल्लाह, सही। शीरा साहब जो निंगड़ो आहे, माशाअल्लाह, अलाह हिनखे तालीम में अता कंदो आहे। इंशाल्लाह। इंशाल्लाह दोस्तों अॻिते हलूं था, रिकॉर्डिंग शुरू कयूं था।